ओम शांति। हाणे 2 मिंट बाबा खे यादि कंदासीं। पंहिंजे पाण खे आत्मा सम्झो। मां आत्मा निराकार ज्योतिर्बिंदु। मां आत्मा हाणे परमात्मा बाप की याद थी करा। परमात्मा जो रूप भी निराकार, मां भी निराकार। हाणे मां परमात्मा जा मावास खे ॾिसां जिता बाबा ब्रह्मातन द्वारा असांखे ॿुधाया पियो। ओम शांति। अॼु मिठा मिठा श्री बाबा ब्रह्मादेव तन द्वारा चवनि था मीठी मीठी बच्चू। ॿार ॼाणंदा आहिनि न हाणे परमात्मा असांखे राय ॾियण आयो, मत ॾियण आयो आहे, श्रेष्ठ मत। राय चओ या श्रीमत चओ, ॻाल्हि त हिकु ई आहे। जॾहिं श्रीमत ते हलंदव तॾहिं सुख पाईंदव न। लेकिन परमात्मा जी श्रीमत ते हलण जे लाइ पहिरियों पवित्र रहणो पवंदो। श्रीमद भगवत गीता आहे त ज़रूरु श्रीमत जी तरफ़ असांजो बुद्धि योग वञणो खपे। हाणे तव्हां ॿार कंहिंजी यादि में वेठा आहियो? परम पिता परमात्मा जो। अगरि कृष्ण चए त हुनखे कृष्ण त सत्युग में हूंदो न। सत्युग में त कृष्ण कंहिंखे चईंदो न कि तव्हां मूंखे यादि करो, तव्हांजा दुख दूर थींदा। कृष्ण जी आत्मा त ख़ुदि हिन दुनिया में पतित थी करे दुखी थी आहे, तॾहिं त कारी कृष्ण खे पूजनि था। श्री कृष्ण जी आत्मा भी कारी थी आहे। हाणे उहे कृष्ण जी आत्मा परमात्मा खे यादि करे वरतो थी वठे, गोरो थी ठहे न। परमात्मा जे ज्ञान सां असां मनुष्य खां देवता ठही वेंदा आहियूं। लक्ष्मी नारायण जो बचपन आहे राधे कृष्ण। असां शिव बाबा जी यादि में वेठा आहियूं। कृष्ण भगवान वाच्य न आहे, श्री निराकार परमात्मा भगवान वाच्य आहे। देहधारी कोई भगवान हूंदो न आहे, निराकार परमात्मा खे ही भगवान चई। बाबा चईंदा आहिनि कि कृष्ण त वैकुंठ में हूंदो न। मन मना भव अक्षर। हाणे मां तव्हांखे चवां थो कि पंहिंजी पाण खे आत्मा सम्झो, मूंखे यादि करो त तव्हां मथिया जी भव अर्थात सतयुग जा महाराजा महारानी ठही वेंदव। हाणे मूंखे यादि करो। दुनिया इन ॻाल्हियुनि खे नथी ॼाणे। बाप चईंदा आहिनि ॿार इहे सभु शास्त्र आदि सभु भक्ति जी सामग्री आहे। धर्म शास्त्र में गीता भी अची वेंदी आहे। गीता भारत जो धर्म शास्त्र आहे। वास्तव में त इहे सभी शास्त्र आहिनि। ये श्रीमद भगवत गीता सभिनि शास्त्रनि जी माता आहे। श्रीमद सर्वशास्त्रमयी शिरोमणि गीता चईंदा आहियूं न, याने सभिनि खां उत्तम आहे। सभिनि खां उत्तम के शो आहे ये गीता? श्री 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 शिव बाबा जो सभिनि खां उत्तम श्रेष्ठ ते श्रेष्ठ आहे न, उन गीता ज्ञान ॿुधाए थो। लेकिन कॾहिं ॿुधाए? हाणे संगम युग ते। हर 5000 साल में हिकु बार बाबा अची करे असांखे हीअं गीता ज्ञान ॿुधाईंदो आहे। कृष्ण खे श्री श्री न चईंदासीं, श्री श्री कृष्ण श्री श्री राम न चईंदासीं। कृष्ण ऐं राम खे सिर्फ़ श्री ही चईंदासीं। श्री खां श्री श्रेष्ठ भगवान ही आहे। श्री श्री अर्थात सभिनि खां श्रेष्ठ। सभिनि खां श्रेष्ठ त भगवान ही आहे न। हुन खां पोइ देवी देवता श्रेष्ठ आहिनि। देवी देवता अॼुकल्ह श्रेष्ठ कंहिंखे चई न सघंदा आहियूं। बाबा चईंदा आहिनि भल माण्हू हिक ॿिए खे श्री श्री चईंदा आहिनि, लेकिन चइणो न खपे। छो जी श्री श्री त हिकु परमात्मा ही आहे न। ऐं श्री हुनखे चइबो आहे जंहिंजो आत्मा और शरीर ॿई हुजनि, पवित्र हुजनि। महात्मा इन जा भल आत्मा पवित्र आहे, लेकिन शरीर त विकार जो पैदा थियल आहे न। हाणे तव्हांखे ऊच ते ऊच परमात्मा खां ज्ञान थो मिले। सभिनि खां ऊचो केरु आहे? निराकार परमात्मा शिव। उनजी असां रचना आहियूं न। उनजी पहिरीं रचना आहे कृष्ण।
पोइ राधे, पोइ हुनजी पूरी राजधानी। हिन करे त राधे कृष्ण खे माण्हू एॾो मञदा आहिनि छो जी परमात्मा जी पहिरियों रचना, हुनमें बि कृष्ण पहिरीं रचना आहे। बाबा चवनि था ॾिसो, बाप वेही करे सृष्टि जे आदि मध्य अंत जो राज थो सम्झाए। भगवान रचयिता आहे न। हाणे रचयिता अक्षर चइण सां मनुष्य पुछंदा आहिनि कि सृष्टि छा भगवान रची अथई? बाबा चईंदा आहिनि कि मां कोई ईअं नई सृष्टि न रचंदो आहियां, मां हिन सृष्टि खे नर्क खां स्वर्ग ठाहींदो आहियां, अर्थात परिवर्तन कंदो आहियां, दुख जी दुनिया खे सुख जी दुनिया में परिवर्तन कंदो आहियां। रचयिता त उहो हिकु बाप ई ठहरियो न, ऐं असां हुनजी रचना आहियूं। असांखे बि कोई भॻवानु पैदा थोरी कयो अथई, असांखे बि भॻवानु सिर्फ़ु स्मृति थो ॾियारे न। भॻवानु त आत्माउनि जो बाप आहे, उहो कोई शरीरनि खे पैदा थोरी कंदो आहे। त असां हुनजी रचना सां आत्मा आहियूं। परमात्मा ख़ुदि खे भुलिजी वियूं आहिनि, त हाणे उहो ई परमात्मा आत्माउनि खे स्मृति थो ॾियाराए कि तव्हां मुंहिंजा ॿार आहियो। इन जे हिसाब सां असांखे भॻवानु रचियो अथई। ब्रह्मा द्वारा दैवी कुल जी स्थापना तो कराए। ब्रह्मा द्वारा स्थापना थींदी आहे दैवी संप्रदाय जी। शिव बाबा चईंदा आहे हाणे तव्हां आहियो ब्राह्मण संप्रदाय, बाक़ी दुनिया आहे आसुरी संप्रदाय। तव्हां हाणे ईश्वर जे मत ते हलिया आहियो त ईश्वर संप्रदाय थी विया आहिनि। चाहे ब्राह्मण संप्रदाय चओ या ईश्वर संप्रदाय चओ, छो जी ब्राह्मणनि जो रखवालो त स्वयं ईश्वर आहे न। देवी देवताउनि जी संप्रदाय सतयुग में ईंदी। देवी देवताउनि खे संभालण वारा त हुनजा ख़ुदि वॾा हूंदा। बाप ब्रह्मा द्वारा सभी वेदन शास्त्रनि जो सार थो सम्झाए। मनुष्य ॾाढा मुंझल आहिनि, केतिरो मथो मारदा रहंदा आहिनि न कि जन्म घटि थियनि। हाणे चवनि त था जन्म घटि थियनि, लेकिन जेकी आत्मायूं शरीर छॾींदियूं त उहो काॾे वेंदियूं? जन्म त हिते ई वठंदियूं न। बाप चईंदा आहिनि कोई बि दुनिया में जन्म घटि थियनि इहो कोई बि न करे सघंदो आहे सिवाय मुंहिंजे। अगरि दुनिया में ॿार आदि माण्हू घटि करणा आहिनि त थोरी सी आत्माउनि खे मथे मोकिलिणो पवंदो, ऐं मथे केरु मोकिले सघंदो आहे? परमात्मा। छो जी हाणे अंत में ई परमात्मा ईंदो आहे ऐं सभिनि आत्माउनि खे पहिरियों पावन ठाहींदो आहे। मथे ईअं ई न वञी सघंदा आहियूं। मथे वञण लाइ हिते जेका बि पाप कर्म कया आहिनि, जेका बि बुरा स्वभाव संस्कार असांजे अंदरि आहिनि, जेका बि जो बि आत्माउनि ते लेप शेप चढ़ियल आहे, सभु कुझु साफ़ करिणो पवंदो, हिकदमि शुद्ध आत्मा ठहिणी पवंदी, तॾहिं असां आत्मायूं मथे वञी सघंदा आहियूं। त इहो शुद्धता केरु करे सघंदो आहे? निराकार परमात्मा ई निराकार आत्माउनि खे शुद्ध करे सघंदो आहे, बाक़ी कोई बि आत्माउनि खे शुद्ध न करे सघंदो आहे। भले तव्हां गंगा सनानु करो, तीर्थ करो, जप करो, तप करो, कोठीअ में वेही करे भॻवान खे यादि करो, लेकिन आत्मा जो पाप कर्म कीअं ख़तमु थींदा आहिनि? निराकार रूप में जॾहिं आत्मा परमात्मा खे यादि कंदी, न त अंत में त सजा खाई करे सभिनि खे चुक्तो करिणो ई आहे न। लेकिन बाबा चए थो कि दुनिया में अगरि माण्हुनि खे घटि माण्हू करणा आहिनि त पहिरियों ख़ुदि खे पावन ठाहिणो आहे ऐं मथे हलिणो आहे, तॾहिं हिन दुनिया में घटि माण्हू थी सघंदा। न त जेकी आत्मायूं शरीर छॾींदियूं उहो त जनम में वठंदियूं न, उहो काॾे वेंदियूं? बिना शरीर जे कीअं हिते भटकंदियूं छा? ऐं बाक़ी जेकी मथे ॿियूं आत्मायूं उहो बि ईंदी रहंदियूं आहिनि, त दुनिया में पॉपुलेशन वधंदी ई रहंदी आहे, वधंदी ई सही। हाणे बाबा आयो आहे हिनखे ख़तमु करणु। बाबा कीअं बर्थ कंट्रोल कराईंदो? जन्म घटि थियनि, बाबा सभिनि आत्माउनि खे मथे वठी हलंदो। पोइ मथे वठी हलंदो त पोइ आत्मायूं सभु इकट्ठियूं न ईंदियूं, हिकु हिकु करे ईंदियूं। तो थोड़ी थोड़ी ईंदियूं त आपे ई बर्थ कंट्रोल थी वेंदो न, ॿार मनुष्य आत्मा घटि थी वेंदा। इन समय तमो प्रधान मनुष्य आहिनि, ॾिसो 10-12 ॿार पैदा कंदा आहिनि। बाबा चवनि था जेका एॾा ॿार पैदा कंदा आहिनि उहो केॾो विकारी हूंदो न, केॾो पतित हूंदो।
कि काम विकार ही सभी मनुष्य आत्मा जी बुद्धि के भ्रष्ट कंदो आहे। सत्यानाश करण वारो केरु आहे? ये काम विकार। लेकिन मनुष्य सम्झनि नथा न, बसि चवनि था कि ॿार कीअं पैदा थींदा, लेकिन बाबा त चए थो न तव्हांजे दुख जो मूल कारण ई इहो विकार आहे, इन करे हिनखे छॾो। बाक़ी ॿार कीअं पैदा थींदा, छा थींदा, उहो बाबा ॼाणे, बाबा जो कमु। परमात्मा जी दुनिया आहे न, असांजी थोरी आहे। हाणे परमात्मा चइणु आयो आहे इहे सभु कम छॾो, त छॾे ॾियणो खपे न। जॾहिं असां हुनखे सॾु था करूं असांजा दुख दूर कर, न त हुनखे भक्ति मार्ग में सॾु न करो न। कोई बि दुख अचे थो त भॻवान खे छो था सॾु करो, भॻवान खे छो था बुरो भलो चओ। त उहो त चए थो न असांखे हिन विकारनि खे छॾो, मन खे स्वच्छ करो, मनसा वाचा कर्मणा शुद्ध रहो, त तव्हांजे जीवन में सुख शांति अची वेंदो, दुख शांति ख़तमु थी वेंदो। हाणे बाबा असांखे ब्रह्मा जे तन में सम्मुख अची करे सभु कुझु थो ॿुधाए। कोई मथे वेही करे वेठो वेठो कंहिंखे प्रेरणा थोरी थो करे। हिते त परमात्मा स्वयं धरती ते अची करे असांखे सभु ॻाल्हियूं ॿुधाईंदो आहे। बाबा चईंदा आहिनि जेतिरो जेतिरो स्वयं खे आत्मा सम्झंदव, मूंखे यादि कंदव, ओतिरो तव्हांखे अतीन्द्रिय सुख जी महसूस था थींदी। इंद्रियनि खां परे जो सुख। अॼु माण्हू खे कुझु सुख खपे, कुझु सुठो खपे ॾिसण लाइ, सोच जीवन में कुझु सुठो खपे त काॾे न काॾे सुठी चीजूं ॾिसण वेंदा, या कुझु न कुझु सुठो पाईंदा, खाईंदा, भई सुख मिले असांखे। धन जो उपयोग कंदा, संबंधियुनि सां मिलंदा, ॻाल्हाईंदा, ख़ुशियुनि जे लाइ। लेकिन बाबा चए थो हाणे तव्हांखे अतीन्द्रिय सुख जो महसूस करिणो आहे। हिन देह जी दुनिया, देह जी वस्तु, वैभव, प्रकृति, देह जे सभु संबंधी, सभिनि खे भुलिजी करे मां आत्मा हुन परमात्मा जी संतान आहियां। इन स्मृति सां तव्हांखे सुख जी महसूस था करणी। श्री परमात्मा सर्व सुखनि जो सागर आहे, सर्व ज्ञान दाता आहे, दुख हरता सुख करता है, सभु गुण शक्ति अथसि। त कोई पंहिंजे खे आत्मा सम्झी करे हुनखे यादि कंदो त आपे ई हुनखे सुख जी महसूस था थींदी आहे। इन में कोई ख़र्चो बि न करिणो आहे, कोई असांखे कुझु छॾिणो बि न आहे, न ई असां भॻवान सां मिलण लाइ हेॾे होॾे वञण जी ज़रूरत आहे। जाते बि वेठा आहियो बसि स्वयं खे आत्मा सम्झो, परमात्मा खे यादि करो त अतीन्द्रिय सुख जी महसूस था थींदी। हिते बाबा चईंदा आहिनि भल धंधा दौरी करो, कुझु बि करो, लेकिन पंहिंजे खे आत्मा सम्झी करे करो। मनुष्य चईंदा आहिनि फलानो महात्मा त्रिकालदर्शी आहे। बाबा चए थो त्रिकालदर्शी अर्थात जो टिनी कालनि खे ॼाणे। हाणे टिनी कालनि खे त कोई ॼाणंदो आहे। जी ॾिसो अञा अगरि टिनी कालनि खे सभु ॼाणनि हा त माण्हू भॻवान खे बि ॼाणना, देवी देवताउनि खे बि ॼाणना। ही त असां हाणे हिन दुनिया में हिन जन्म में आहियूं, ऐं थोरो आजू बाजू जो असांखे पतो थोरो लॻी वेंदो आहे कि हा पिछले जन्म में मां इहे बुरा कर्म करे आयमि त दुख थी वियो। त इहो कोई त्रिकालदर्शी न थी। हाणे असांखे परमात्मा सचो सचो त्रिकालदर्शी थो ठाहे न। हाणे असांखे टिनी कालनि जी, टिनी लोकनि जो ज्ञान बाबा असांखे ॾिनो अथई कि तव्हां पहिरियों परम धाम में रहण वारी आत्मा आहियो, पोइ तव्हां हिन सृष्टि ते सत्य खां वठी कलयुग ताईं चक्कर काटियो अथव। हाणे कलयुग खां अंत संगम युग ते आहियो, पोइ तव्हां शांति धाम हाणे तव्हांखे वापसि वञो। त असांजो बीतो उहो कल असां कॾहिं शुरू में असां स्वर्ग मथे हुयासीं, पोइ असां मथे में असां चक्कर काटियोसीं, हाणे वापसि खां असांखे मथे वञिणो आहे। इनखे चइबो आहे त्रिकालदर्शी। आत्माउनि खे टिनी कालनि जो ज्ञान हाणे मिलियो आहे न। आत्मा स्वयं खे बि पहचाने थी ऐं सृष्टि जो बि आदि मध्य अंत जो ज्ञान अथई कि सृष्टि कीअं पहिरियों स्वर्ग हुई, पोइ मध्य में द्वापर युग आयो, हाणे कीअं कलयुग में अची पहुची आहे। बाबा चवनि था इहे राधे कृष्ण स्वर्ग में हुया न, वो माण्हुनि छा चई छॾियो अथनि कृष्ण द्वापर में हुयो। हाणे कृष्ण द्वापर में कीअं ईंदो? कृष्ण त सभिनि खां पहिरियों नंबर प्रिंस आहे न सतयुग जो।
तो सतयुग में ही ईंदो न। मनुष्य न समझण के कारण कृष्ण के भगवान मञंदा आहिनि, लेकिन भगवान त निराकार परमात्मा आहे। कृष्ण खे अहिड़ो ठाहिण वारो उहो परमात्मा आहे। परमात्मा अची करे हाणे ज्ञान यज्ञ रचियो अथई। बाबा चईंदा आहिनि इहो ज्ञान जो रुद्र ज्ञान यज्ञ मां हर 5000 साल में हिकु बार अची करे इहे रुद्र ज्ञान यज्ञ रचंदो आहे। ड्रामा अनुसार मूंखे अची करे यज्ञ जी स्थापना करणी ई पवंदी आहे, छो जी मनुष्य आत्मा जे मथां दुखनि जी आफ़तियूं अची वियूं, अथाह दुख अची वियो न, त अहिड़े दुखनि सां दूर करण लाइ मूंखे हिते ज्ञान यज्ञ रचणो पवंदो आहे, जंहिंसां मां सभिनि खे ज्ञान ॿुधाईंदो आहे। बाबा चईंदो आहे कि तव्हां आत्माऊं 84 जन्म पूरो कयो अथव न, हाणे तव्हांखे सभ जो ज्ञान आहे। ड्रामा कीअं फिरी फिरी करे हाणे अंतिम चरण ते पहुचियो आहे, वरी खां नंबर 1 सां शुरू थींदो। हिन पुराणे शरीर खे त चटियूं बि लॻल अथव न, अंत ताईं मरम्मत कंदा रहंदा आहियो शरीर में। जीअं घर जी बि मरम्मत कंदा रहंदा आहियूं न, भई घर में रहणो आहे त अॼु कुझु छा थो थिए, कुझु छा थो थिए, त बि कुझु न कुझु ठीकु कराईंदा रहंदा आहियूं। ईअं ई आत्मा जो इहो शरीर हाणे पुराणो थी वियो आहे, कॾहिं छा थो थिए कॾहिं छा थो थिए, लेकिन कीअं न कीअं हिनखे ठीकु रीति कराए 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 हलाइणो ई आहे अंत ताईं। छो कि हिन शरीर में ई त रही करे मुंहिंजी आत्मा खे पावन ठाहिणो आहे न। आत्मा चईंदी आहे कि मां हाणे हिन पुराणे शरीर में पुराणी थी वई आहियां, हाणे बाबा मूंखे वरी खां नयो ठाहिणु आयो आहे, छा मूंखे साफ़ सुथिरो करणु आयो आहे। छो जी मुंहिंजी आत्मा जे मथां विकारनि जो, बुराइनि जो, जन्म जन्मांतर जे पाप कर्म जो लेप शेप चढ़ल आहे। इन करे मां हाणे चीची गंदी थी वई आहियां, पुराणी थी वई आहियां न। हाणे बाबा मूंखे पंहिंजी यादि जी शक्ति सां, हिन ज्ञान सां मूंखे मुंहिंजी साफ़ सफ़ाई थो करे। कोई जी ताक़त न आहे कि मुंहिंजी आत्मा खे साफ़ करे सघे सिवाय परमात्मा खे। विश्व जी सर्व आत्माउनि जी साफ़ सफ़ाई केरु कंदो आहे? बाबा। छो जी आत्मा ॾेखाए में न ॾींदी आहे न, और परमात्मा भी ॾेखाए में न ॾींदो आहे, लेकिन उन परमात्मा में एतिरी शक्ति अथसि कि उहो आत्माउनि जी साफ़ सफ़ाई करे सघंदो आहे। बाबा चईंदा आहिनि ॾिसो ताक़त न हुजण जे कारण कमज़ोर आदमी केॾो दुख भोगंदो आहे न। बाबा चवंदा आहिनि इहे सभु विक्रमनि जो बोझो चुकतो कंदा आहिनि। भारतवासियुनि खे ख़ासि माया अर्थात विकारनि ॾाढो कमज़ोर ठातो अथनि। छो जी असल में भारतवासी शुद्ध पवित्र आत्मायूं हुयूं न, हुननि विकारनि जे वश थी करे ॾाढा बुरा बुरा कर्म कया अथनि, भॻवान देवी देवताउनि जी केॾी ग्लानी कई अथनि। इन करे भारतवासी ॾाढा दुखी कंगाल ग़रीब थी वेंदा आहिनि। हाणे तव्हांखे ताक़त मिली अथव, तव्हां वरी खां हिन विकारनि ते बुराइनि ते जीत पायो, लेकिन जीत त पायो था ईअं न हिकु तरफ़ जीत था पायो, ॿिए तरफ़ उहो ई ग़लति कम था करो न। इन करे बाबा चवंदा आहिनि विकारनि खे छॾो, मूंखे यादि करो। ऐं हिन रावण ते हाणे जीत पायो। भारत में जास्ती दुख छो आहे? सभिनि खां कर्ज़ो वठी रखियो अथई, भारत बिल्कुलु पुराणो थी वियो आहे न। ॾिसो पहिरियों भारत में ई धन हुयो, इहे मुस्लिम क्रिश्चन आदि अंग्रेज धन काथां खणी आहे? भारत मां ई त खणी आहे न। छो उन्हनि खे एतिरी हिम्मत काथां आई कि उन्हनि भारत जे मथां चढ़ाई कई? छो जे भारतवासी ख़ुदि जे धर्म खे भुलिया आहिनि, ख़ुदि जे बाप खे परमात्मा खे भुलिया आहिनि, पंहिंजे धर्म जी रीति रस्म खे भुलिया आहिनि। हिन करे बाक़ी धर्म वारनि भारत जी धन संपत्ति खणी आहे। छो जी जंहिंखे पंहिंजे धर्म जो ई न पतो, पंहिंजे पीउ जे बारे में ई न पतो, त पोइ उहो छा पंहिंजे जीवन खे संभाले सघंदो, उहो छा दुनिया खे संभाले सघंदो। हिन करे इहे सभु देश भारत मां ई धन खणी आहिनि। हाणे भारत बिल्कुलु कंगाल ग़रीब थी वियो आहे। हाणे वरी खां बाबा भारतवासियुनि खे ज्ञान थो सिखाए, राजयोग जी शिक्षा थो ॾे, ताकी वरी खां इहा भूमि हरी भरी थी वञे, ताकी वरी खां इहा भूमि भारत भूमि देवी देवताउनि जी नगरी कहलाए। सतयुग में हिते देवी देवताउनि जो वास हुयो न, दिल्ली जे आसपास जे एरिया में उन समय हिनखे परिस्तान चईंदा हुयासीं।
अर्थात अहिड़ी दुनिया जाते परी अर्थात खूबसूरत, परी अर्थात पंख वारी न, परी अर्थात खूबसूरत मनुष्य आत्माएं रही। सत्युग में सभी ॾाढा खूबसूरत हूंदा आहिनि, नेचुरल ब्यूटी हूंदी आहे। हुते ये लिपस्टिक, पाउडर, नेल पॉलिश आदि मेकअप वग़ैरह करण जी कोई दरकार न आहे। हुते त अथाह सुंदरता आहे न, छो जी परमात्मा स्थापन कयो अथई न, ऐं तत्व बि त सुठो प्रदान थी वेंदा न। हाणे श्री बाबा आयो आहे, बाबा चए थो मां अची करे माताउनि खे निमित्त ठातो हिन दुनिया खे वापसि स्वर्ग ठाहिण जो। हिन करे ही माताउनि जी जय चईं न, भारत माता की जय। भारत ये भूमि माता न आहे, लेकिन भारत में रहण वारी उहा माताउनि जी जय आहे जे भगवान खे पहचाने करे, भगवान जो ज्ञान ॿुधी करे, धारण करे ॿियनि खे बि ॿुधाई। छो जी परमात्मा भारत में ई ईंदो आहे न, और परमात्मा ये ज्ञान ॿुधाइण जो ठेको माताउनि खे ॾिनई कि तव्हां इहो ज्ञान पूरे विश्व खे ॿुधायो। त जॾहिं घोर दुख जो समय हो, माताऊं इहे सभु ज्ञान पई ॾियनि, तॾहिं मनुष्य आत्मा चई कि वाह भारत जी माताएं केॾी सुठियूं आहिनि, इन्हनि जी जय। और पोइ इन जो यादगार भक्ति मार्ग में जॾहिं इहा आज़ादी जो दिन ई मल्हाईंदा आहिनि तो चईंदा आहिनि भारत माता की जय। भारत धरती माता की न, भारत जी माताउनि जी जय। कहिड़ी माताउनि जी? जे भगवान खे पहचानो, हुनखे ज्ञान खे सम्झो ऐं विश्व जी सर्व आत्माउनि खे ॿुधाए। बाबा चईंदा आहिनि कि इहो ज्ञान सम्झण जे लाइ बि सुठी बुद्धि खपे, छो जी इहो ज्ञान परमात्मा आत्माउनि खे ॾींदो आहे न। असांजी बुद्धि में ॿियूं ॿियूं ॻाल्हियूं थी हलनि, मन में बि ॿियूं ॻाल्हियूं थी हलनि, त सम्झ में किथां ईंदी। ऐं इहो ज्ञान ज्यादा असांखे सुठी रीति सम्झणो आहे त जेको असां ॿुधूं था न, उनखे सॼे ॾींहं में असांखे मन में उनजे बारे में सोचणो आहे। जीअं असां हिक ॿिए जे बारे में सोचंदा आहियूं न कि फलानो ईअं, फलानो ईअं, अलाए कहिड़ी कहिड़ी ॻाल्हियूं सोचूं, उन्हनि जे बदिले हाणे इहो सोचो कि मूंखे अॼु परमात्मा मुरली में छा छा ॿुधाई, कहिड़ी कहिड़ी ज्ञान जी ॻाल्हियूं ॿुधाई, छा छा मूंखे चई, कीअं कीअं कर। त बाबा चए थो हिन रीति तव्हां परमात्मा जा मां वाक्य सॼो ॾींहुं यादि कंदा रहंदा, तॾहिं त तव्हांजे जीवन में परिवर्तन थींदो न त ॿुधी करे छॾे छॾंदव, हुन सां फ़ाइदो छा? सचे दिलि ते साहिब राज़ी हूंदो आहे न। हाणे उहो साहिब परमपिता परमात्मा त ख़ुदि ई शुद्ध आहे, ख़ुदि ई सचो आहे, असांखे सची ॻाल्हियूं ॿुधाईंदो आहे, त उहो कंहिंजे मथां राज़ी थींदो? जेकी आत्मायूं सची हूंदी न। परमात्मा खे तव्हांजो धन संपत्ति न खपे, परमात्मा खे तव्हांजी सची दिलि खपे। जेतिरो जेतिरो असां परमात्मा खे सभु कुझु सच ॿुधाईंदा रहंदासीं न, असां में छा छा ख़राबी आहे, छा छा कमज़ोरी आहे, असांखे कहिड़ो कहिड़ो दुख आहे, ओतिरो ओतिरो सभु चीजूं न ख़तमु थींदी वेंदियूं। परमात्मा असांखे शक्ति ॾींदो आहे, असांजी आत्मा में उहो परिवर्तन करे छॾींदो आहे पंहिंजी शक्ति सां। त इहा निराकार जी शक्ति आहे, देहधारियुनि जी शक्ति न आहे। हिते कोई देह खे ॾिसी करे असांखे प्रार्थना न करणी आहे, हिते निराकार परमात्मा खे यादि करे हक़ सां चइणो आहे कि बाबा मूं में ये ख़राबी आहे, मां हिन जीवन में ये बुरो कर्म कयो, इन जे लाइ बुरो बुरो सोचियो। त पुराणियूं बि ॿुधाइणियूं आहिनि, रोज़ जी बि ॿुधाइणियूं आहिनि कि अॼु मां फलाणे खे मूं सां हीअं चयो, बुरा शब्द चयो, अॼु मां हुनखे गारियूं ॾिनियूं, अॼु मां हुनखे चिड़ायो, अॼु मां कंहिंखे रुआरियो, अॼु मां कंहिंजे लाइ बुरो सोचियो। इहे सभु सचे दिलि सां परमात्मा खे जेतिरो ॿुधाईंदा न, ओतिरो तव्हांजी आत्मा मां इहे ख़राबु बुरा स्वभाव संस्कार निकिरंदा वेंदा। आहिनि त सही, सभिनि में आहिनि। असां चऊं असां वॾा आहियूं, असां में न आहिनि, पर तव्हां में बि आहिनि। छो जी तव्हांखे दुख थिए थो न, तव्हांखे बीमारी थिए थी, तव्हांजो मन घड़ी घड़ी भटके थो, त हिन जो मतिलबु तव्हां में विकार बि आहिनि, तव्हां में बुरायूं बि आहिनि, तव्हांजे मथां जन्म जन्मांतर जे पापनि जो बोझो बि चढ़ंदो आहे। तॾहिं त असां ॻाईंदा आहियूं न, असां नीच पापी आहियूं, मुझ निर्गुण आरे में कोई गुण आहे।
त जॾहिं असां चऊं था मुंहं सां त बराबरि कोई गुण न आहे, कहिड़े हिसाब सां गुण न आहे? जेका असां सुखदाई असांजा सतयुग में गुण हुया जंहिंजे कारण असां सभिनि खे सुख ॾींदा हुयासीं, ओड़ा गुण न आहिनि न। हाणे रावण जा गुण थोरी करणा आहिनि पाण खे, परमात्मा राम खे यादि करे जेका उहो गुण ॾे थो उहो धारण करणु। अच्छा मीठे मीठे सिकील जे ॿारनि प्रति माता पिता बाप दादा जो यादि प्यार ऐं गुड मॉर्निंग। रूहानी बाग जी असां सभिनि रूहानी ॿारनि खे नमस्ते। असांजी बि रूहानी माता पिता बाप दादा खे यादि प्यार गुड मॉर्निंग ऐं नमस्ते। वरदान आहे स्व परिवर्तन द्वारा विश्व परिवर्तन जे निमित्त थियण वारा श्रेष्ठ सेवादारी थिया। बाबा चवनि था पहिरियों ॿियनि खे न चओ कि तूं बदल, पहिरियों चओ न मूंखे बदिलणो आहे, मुंहिंजे बदिलण सां जग बदिलंदो। एतिरो असांखे ख़ुदि जे मथां ध्यानु हुजिणो खपे। जेसिताईं असां ख़ुदि खे न परिवर्तन कंदासीं न, तेसिताईं असां कहिड़ी बि आत्मा खे केतिरो बि परिवर्तन करण जी कोशिशि करो, लेकिन न थींदो। छो जी अॼुकल्ह सभिनि खे प्रूफ खपे, भई असां ॾिसूं कि हा इहे करण सां ईअं बदिलजंदा, असांजो कोई स्वभाव संस्कार ख़तमु थींदो, असां परिवर्तन थींदासीं। जॾहिं असां उन ॻाल्हि खे महिनत करे जीवन में धारण करे परमात्मा खे यादि करे स्व खे परिवर्तन कंदासीं न, त असांखे ॾिसी करे कि हा हिन में ॾाढो परिवर्तन आयो आहे त कुझु फ़ाइदो आहे, त उहो बि पाण बि उहो बि असांजो चयो मञंदा। त पहिरियों स्व खे परिवर्तन करो। स्लोगन आहे समय संकल्प ऐं बोल। समय संकल्प ऐं बोल जी एनर्जी खे वेस्ट न करो, वेस्ट न करे उनखे सुठी कार्य में लॻायो त असांजी शक्ति बची वेंदी आहे, असां शक्तिशाली थी वेंदासीं। जेको असां सॼो ॾींहुं समय बितायूं था, केतिरो असां समय फालतू था वेस्ट करूं, केतिरो असां फालतू था सोचूं, केतिरो असां फालतू था ॻाल्हायूं। हिन सां छा थींदो, आत्मा जी शक्ति घटि थींदी वेंदी आहे। त असांजी शक्ति घटि थींदी त पोइ शरीर बि सुठी रीति न हलंदो, पोइ असां चईंदासीं मूंखां त नथो पुॼे, अलाए छा थो थिए। त असांजो समय संकल्प बोल सभु सुठे कार्य में लॻनि त असां शक्तिशाली थी वेंदासीं। ओम